ओम साईं राम। गुल 24। बाबा जिन जी चढ़नि द्वारा सिख्या। शिरडी में हर आर्तवार ते बाज़ार लॻंदी हुई, जिथे भर वारनि ॻोठनि मां केतिरा पंहिंजा सामान खणी दुकान खोले धंधो कंदा हुआ। रवाजे ॾींहं ते बि मंझंदि जो मस्जिद माण्हुनि सां भरिजी वेंदी हुई, पर आर्तवार ॾींहुं एतिरी त भीड़ थींदी हुई जो गपागप में केतिरनि जो दम बि घुटिजणु लॻंदो हो। हिकु आर्तवार ते अन्य भक्त हेमाड पंत चरण शेवा करे रहियो हो ऐं बाबा जिन जे खाॿे पासे वामनराव बाबा वेठो हो। बूटी साहिब ऐं काका साहिब दीक्षित पिणु उते हाज़िर हुआ। शामा अन्ना साहिब खे चर्चो करे चयो त अव्हां जे कोटे जे बाहि ते थोरा चणा चिंबड़ियल पिया ॾिसण में अचनि। ईअं चई शामा उतां खे चणा लाहे वरिता, पर जॾहिं हेमाड पंत पंहिंजी मुड़ियल बाहि सिधी कई त केतिरा चणा हेठि किरी पिया ऐं हाज़िर माण्हू चूंडे वरिता त सभिनी में अची टहिकड़ो मचियो। सभई पंहिंजो अनुमान लॻाइण लॻा त उहे चणा कोट जे बाहि ते किथां आया हूंदा। हुन तरफ़ कंहिंजो बि ध्यानु कीन वियो ऐं बाबा जिन ॾांहुं निहारण लॻा। बाबा जी यकदमि चयो त महाशय अन्ना साहिब खे एकांत में चणनि खाइण जी आदत आहे। अॼु आर्तवार जो बाज़ार में वियो हूंदो, उते चणा वठी खाईंदो हिते आयो आहे। मां हिन जी आदत खां चङी तरह वाक़ुफ़ु आहियां ऐं संदसि बाहि में लॻल या कोट मां किरंदड़ चणा उन ॻाल्हि जी पकी साबिती आहिनि। हेमाड पंत चयो, बाबा जी, मूंखे एकांत में वेही खाइण जी आदत कोन्हे, पोइ अव्हां मूं ते इहो ॾोह कीअं मढ़े रहिया आहियो। अॼु ताईं मां शिरडी जे बाज़ार ॾिसण बि कोन वियो आहियां ऐं ख़ासि करे अॼु त मां ॿाहिरि ई कोन निकितो आहियां ऐं न कुझु ख़रीद कयो अथमि। पोइ खाधुमि वरी कीअं? भोजन करण जे वक़्तु जेके मुंहिंजे भरिसां विहंदा आहिनि उन्हनि खे पूरी तरह ॾियण बिना मां खाईंदो ई कोन आहियां। बाबा जिन चयो, तूं बराबरि सच ॿोले रहियो आहीं, पर ॿुधाए त सही, भोजन करण खां अॻे तोखे कॾहिं मुंहिंजी यादगिरी पवंदी आहे या न? छा मां तोसां अंग संग कीन आहियां? ईअं नाहे छा त तूं अवल मूंखे अर्पण करे पोइ खाईंदो आहीं? मथी वार्ता जो तत्व आहे त इंद्रियुनि, मन ऐं ॿुधी द्वारा स्वादनि खाइण खां अॻु में पंहिंजे सतगुरू जो सिमरन करण ई खेसि उहे शयूं समर्पण करण जी बराबरि आहिनि। इंद्रियूं विषय पदार्थनि जे ख़्यालु करण बिना रही कीन सघंदियूं। इन करे ई भोगन भुॻण खां अॻे इहो माल अवल ईश्वर खे अर्पण करे पोइ खाइबो त उन में आसक्ति स्वाभाविक नास थी वेंदी। साॻी तरह असांखे काम, क्रोध ऐं तृष्णा आदि ख़राब वृत्तियूं ईश्वर खे अर्पण करे उहे सतगुरुनि ॾांहुं लॻाइण घुरिजनि। ईअं हर रोज़ु करण सां परमेश्वर असांखे उन्हनि वृत्तियुनि खे पाण ॾांहुं लॻाइण में सहायता कंदो। ख़राब वृत्तियूं दूरि थींदियूं वेंदियूं ऐं असांजी हलत चलत ऐं उचारण में सुधार थींदो रहंदो। सुधारे अचण बैदि गुरू में प्रेम वधंदो ऐं शुद्ध ज्ञान जी प्राप्ति थींदी, जंहिंखां पोइ शरीर या देह बुद्धि नास थी वेंदी ऐं पोइ सच्चिदानंद में लीन थी वेंदी। वास्तव में गुरू ऐं ईश्वर में को भेद न आहे। जेसीं उहो भेदभाव रहंदो तेसिताईं ईश्वर जो दर्शन मिलणु असंभव त दुर्लभ आहे। इन करे सभई भेदभाव विसारे गुरू ऐं ईश्वर खे हिकु सम्झणु घुरिजे। उन्हीअ हिकु रूप भावना सां गुरू सेवा करण बैदि ईश्वर कृपा पक हासिलु थींदी, जंहिंखां पोइ ई चित्त जी शुद्धि ऐं आत्मा अनुभूति जी वाट मिलंदी। ईश्वर में ऊनो ऐं गूढ़ो ध्यानु लॻंदो त संसारी पदार्थनि जी छिक अज़गुत नास थी वेंदी ऐं चित्त में हर वक़्तु सुख ऐं शांतीअ जो अनुभव रहंदो। चणनि जी लीला ऐं सुदामे जी कथा। श्री कृष्ण पंहिंजे वॾे भाउ बलराम ऐं हमक्लासी सुदामे सां संडपिन ऋषि जे आश्रम में रही विद्या जो अभ्यास कंदा हुआ। हिकु भेरे कृष्ण ऐं बलराम ॿई गॾिजी जंगल मां काठियूं खणण विया त ऋषिअ जी स्त्री बि सुदामे खे काठियुनि खणी अचण लाइ मोकिलियो ऐं ॿिन्ही जे खाइण लाइ चणा पिणु सुदामे हथां मोकिलिया। जॾहिं सुदामो हुते पहुतो त कृष्ण चयुसि त मूंखे प्यास तिखी लॻी आहे, थोरो पाणी त ॾे। सुदामे चयुसि त बुखायल पेट सां पाणी पीअणु नुक़सानकार आहे, इन करे थोरो आराम करे पोइ पाणी पीअज।
लेकिन सुदामे आंधल चढ़ण जे बारे में न कृष्ण ऐं बलराम खे संदसि हिसो ॾिनो न ई खेनि ॿुधायो त अव्हां लाइ मूंखे चणा मिलिया आहिनि। कृष्ण हो थकल सो सुदामे जे गोद में मथो रखी लेटी पियो ऐं गहरी निंड अची वियसि। सुदामे इहो वचु ॾिसी चणा चॿाइण शुरू कया त कृष्ण पुछियुसि त दादा, अव्हांजे वात मां ठकढुक जो आवाज़ु पियो अचे, छा खाई रहिया आहियो? सुदामे चयो, हिते खाइण लाइ छा आहे? थधि सबबु मुंहिंजा ॾंद हिक ॿिए में टकराइजी आवाज़ु करे रहिया आहिनि। सीउ एतिरो घणो आहे जो विष्णु सहस्रनाम जो उचारण बि पूरी तरह नथो करे सघां। अंतर्यामी कृष्ण चयो, दादा, मूं सुपिने में ॾिठो त हिकु शख़्स ॿियनि शख़्सनि लाइ मिलियल शइ खाई रहियो आहे। अव्हीं त उहो शख़्स कीअं न आहियो? सुदामे ठहियो पियो उत्तर ॾिनो, धूड़ खाई रहियो आहियां। कृष्ण चयसि त ईअं ई थींदो। दादा, मूंखे ख़बर आहे त तव्हीं मूंखां सवाइ अन्न जो दाणो बि वात में कोन विझंदा आहियो, पर अॼु बुख जे सताइण करे अव्हां खां इहो सुवालु पुछियुमि। शायदि इहो सुपिनो कूड़ो ॾिठो हूंदुमि। हाणे सुवालु थो पैदा थिए त सुदामे ईअं छो कयो? जवाबु इहो आहे त जेकॾहिं सुदामे खे ख़बर हुजे हा त कृष्ण अंतर्यामी आहे त कॾहिं बि कूड़ किन ॻाल्हायां, न की खेसि हुनजो फल भोगणो पए हा। ऐं श्री कृष्ण जहिड़े पके दोस्त हूंदे बि खेसि गर्भत जे हयाती भोगणी न पवे हा। पर पोइ जॾहिं सुदामे जी स्त्री सुशीला खेसि चांवर ठाहे कृष्ण लाइ भेंट ॾेई कृष्ण वटि ज़ोरी रवानो कयो, तॾहिं कृष्ण हुन ते प्रसन्न थी मोकिलियल भेंट जे बदिले में सोनी कुटिया रातो राति तयारु करे ॾिनी। मतिलबु इहो आहे त अकेलो लिकाए खाइण वारनि खे सुदामे जी कथा यादि करणु खपे। तंहिं करे जेके खाइण लाइ मिले उहो अवल ईश्वर खे अर्पण करे पोइ खाइणु खपे। बाबा जिन बि उहा साॻी सिखिया सारी संगत खे चणनि जी लीला जे रूप में चर्चो करे ॿुधाई। अन्ना ऐं कौशीबाईअ जे विवाद खे चर्चे में उॾाइण। अन्ना चंचणकर बाबा जिन जो भक्त हो, जो सुभाउ जो बिल्कुलु निडर, सरल ऐं महकम इरादे वारो हो। ॻाल्हाइण ऐं भाषण करण जो बिल्कुलु छुड़क हो ऐं सभिनी खे मुंहं ते टोके ॾींदो हो। हिंदीअ में हुनखे नकर नारायण सुभाउ वारो चवंदा आहिनि। ॿाहिरीं व्यवहार नमूने में बिल्कुलु पुकृष्ट ऐं रुखो हूंदो हो, लेकिन अंदर जो अहिड़ो निष्कपट ऐं साफ़ हो जो बाबा जिन खेसि तमामु घणो प्यारु कंदा हुआ। हू बि पंहिंजे मर्ज़ी मूजिबि बाबा जिन जी सेवा कंदो रहंदो हो। हिकु मंझंदि जो भक्त अन्ना बाबा जिन जे खाॿे हथ खां मालिश करे रहियो हो त बाबा जिन जो हथु करड़ीअ ते रखियलु हो। ॿिए पासे वृद्ध विधवा वेणुबाई कोजलगी मालिश करे रही हुई। बाबा जिन हिन खे मां करे सॾींदा हुआ ऐं ॿिया सभु हिन खे कौशीबाई करे कोठींदा हुआ। हूअ पंहिंजनि हथनि जूं आङुरियूं मिलाए बाबा जिन जे बदन खे मालिश करे रही हुई। ज़ोर सां मालिश करण करे संदसि मथो हेठि मथे थी रहियो हो ऐं ॿई भक्त पंहिंजी मालिश जी शेवा करे रहिया हुआ। मालिश कंदे ॿिन्ही जो मुंहुं हिक ॿिए सां अची लॻो त कौशीबाई चर्चो करे चयो त अन्ना त अहिड़ो बुरो शख़्स आहे जो मुंहिंजो मुंहुं चुमणु थो चाहे। अछा वार थी विया अथसि तॾहिं बि मूंखे चुमण में खेसि लॼ कान थी अचे। इहो ॿुधी अन्ना जो मुंहुं लाल थी वियो ऐं चयाईं त तो मूंखे ॿुढो ऐं ख़राबु शख़्स करे कोठियो आहे। मां सम्झां थो त तो फ़साद मचाइण जो संदरो ॿधो आहे। मां बि तयारु आहियां। सभु सत्संगी जा कन खड़ा करे हू मज़ो वठी ॿुधण ऐं ॾिसण लॻा। बाबा जिन ॿिन्ही खे प्यारु कंदा हुआ ऐं ॿिन्ही खे शांति कराइण लाइ चर्चे तौरु चयूं त अड़े अन्ना, अजायो पाण में छो था झगड़ो कयो? मां त सम्झां ई नथो त माउ खे चुमण में कहिड़ो ॾोह आहे। ॿिन्ही प्रेमियुनि जा बूथ बंदि थी विया ऐं संगत खे खिलंदे खिलंदे पेट में सूरु थी पियो। टोकबाज़ी करण वारनि ते कावड़जणु। बाबा जिन सभिनी भक्तनि खे संदसि मर्ज़ीअ मूजिबि सेवा करण जी खुली चौराग ॾींदा हुआ। ॿिए दफ़े मां कौशीबाई ख़ूब ज़ोर सां बाबा जिन खे मालिश करे रही हुई त सत्संगियुनि चयसि त मां कृपा करे बाबा जिन जे पेट खे अहिड़ी सख़्तु मालिश करण बदिरां नरम मालिश कर, न त बाबा जिन जे आंडनि ऐं नाड़ियुनि खे ईज़ाउ थिसंदो। त बाबा जिन यकदमि उथी लाल अखियुनि सां पंहिंजो सटको सोंटो या डंडो खणी हिक छेड़े खे
ॿिन्ही हथनि खां ज़ोर ॾेई पंहिंजे नाभि में हयो ऐं ॿियो छेड़ो ज़मीन ते रखी पंहिंजे पेट सां सुटके खे हेठि दॿाइण लॻा। सुटको अटिकल 3 फुट लंबो हो ऐं ॾिसण में पिए आयो त बाबा जी जे ज़ोर लॻाइण सां सुटको टोंग करे पेट में घुड़ी वेंदो ऐं पेट फाटी पवंदो, पर बाबा जिन खे रोके केरु। सभई हिरास विचां हिक ॿिए जा मुंहुं तकण लॻा, दिलि में चवण लॻा त अजायो मां खे रोकियोसीं जो बाबा जिन कावड़ जी पाण खे सज़ा ॾेई रहिया आहिनि। पर जल्दी ई बाबा जिन जो कावड़ शांत थी वियो ऐं सटको छॾे पंहिंजे आसन ते अची वेठा ऐं फरमायूं त शेवा कंदे कंहिं ते बि टोकबाज़ी न कंदा कयो। संगत इहे लफ़्ज़ ॿुधी पंहिंजा कन पकड़िया, छो त टोकबाज़ी करण खां आईंदे लाइ तौबा कईसीं। ओम साईं राम। गुल 24 पूरो थियो।